शहदादपुर में सियासी समाजी अगवाननि बल्दियाती इलेक्शन में औरतुनि जो इंतहाई घटि तइदाद हुजण ते सख़्त तनक़ीद कई आहे। SS न्यूज़ के रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पंवर मूजिब शहदादपुर प्रेस क्लब के सूरह बादशाह हाल में साउथ एशिया और औरत फाउंडेशन के तावन से वर्कशॉप कोठायो वियो। उन मौके ते समाजी अगवान रफ़िया गुलानी, मुनीरा राजपूत, ज़ुबैर अबड़ो, एडवोकेट तारिक महमूदा राई, अली उमरानी और बेन खिताब कंदे चयो त समाज के अहम हिस्से के अध आबादी औरतुनि के बल्दियाती इलेक्शन में नज़रअंदाज कयो वियो आहे। हुननि चयो त औरतुनि पारां काउंसलर की सीटुनि ते हिस्सो न वठण सां समाज जो वॾो नुक़सान थी रहियो आहे। मुल्क की अध आबादी फैसला साज़ी खां ॿाहिरि आहे। जनरल सीटुनि ते औरतुनि के बिहारे समाज के पीढ़ियल हिस्से की मालिकी कई वञे। होॾांहुं नारी काउंसिल सिंध तरफ़ां औरतुनि में सुजागी पैदा करण लाइ लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में वॾे अंग में औरतुनि मर्दनि शिरकत कई।